अस्सलाम वालेकुम। इहो ॿुधाइजो त जेके तव्हांजा 2018 में नुमाइंदा चूंडिजी आया उन्हनि तव्हांजे तक जे लाइ छा कमु कयो आहे, छा कारकिरदगी कयो आहे, उहो तव्हांखे अगरि नज़र अचे थो त ॿुधाइजो। अस्सलाम वालेकुम। असांजा चूंडियल नुमाइंदा जेके आया आहिनि, वोट ॾिना आहिनि असां, उन्हनि असांजे लाइ अञा त ज़ाहिर आहे, तव्हां बि ॾिसो था, अञा त कुझु बि असांजे लाइ हिते कमुकार कोन थियो। अदा चङा हेॾा असां पाणीअ जे लाइ मजबूर आहियूं, पाणी बि पीअण जो असां वटि कोन्हे। असांखे पहिरियां हिते नबील साहिबु बोर लॻाए ॾिनो, उन बोर जो पाणी जेको आहे सो ख़राबु थी वियो। असां पाणी पीअण जे लाइ मजबूर आहियूं, सुठो पाणी न आहे। उहो पाणी मां हितां कराची लेबार्ट्री खणी वियुसि, उहो पाणी मूं लेबार्ट्री करायो। लेबार्ट्री वारनि चयो त हीउ पाणी पीअण जे क़ाबिल न आहे। हीउ पाणी तव्हां पीअंदव त तव्हां जेको आहे हेपाटाइटिस सी थींदो ऐं गुर्दनि जा मरीज़ थींदो। असां मजबूरन उहो पाणी हाणे नथा पियूं, छा कयूं। असां हितां तक़रीबन 3-4 किलोमीटर पाणी आहे असांखां हिन खीरथर जबल जे बराबरि में। जिन वाही करे चवंदा आहिनि, असां उतां पाणी गॾहनि ते भरंदा आहियूं। असां पाणी जे लाइ बिल्कुलु मजबूर आहियूं। असां वटि पीअण जो पाणी जो सहूलियत कोन्हे। उतां कम से कम 1.5 लख 2 लख असांजो जेको आहे लैंड खाए थो। असां चूंडियल नुमाइंदनि खे इहो अपील कयूं था त असांखे पीअण जो पाणी मुहैयो करे वञे, असांखे पाणीअ जो सहूलियत मिलियो वञे। उहो असां वटि का बि सहूलियत न आहे। असां इहो ॿुधाइजो त वरी थाणे बुला खान में आज़ाद उम्मीदवार बि आहे पीपल्स पार्टी जे तरफ़ां आहे, तव्हां कंहिंखे वोट ॾियण सम्झंदो? पोइ सोचूं था, असां पंहिंजो ॾिसूं था, उहो पंहिंजो ज़मीर सोचींदासीं। असांजे लाइ कमु त कुझु बि कोन्ह थियो, पोइ उहो सोचींदासीं। पोइ उहो टाइम जेको ईंदो पोइ उन ॻाल्हि खे ॾिसंदासीं।